बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर माण्हू खे सलाह ऐं मशवरे ॾियण जो वॾो शौक़ु हो। सिंधी माण्हू खे ॿ कम ॾाढा ईंदा आहिनि करणु ऐं उनजे लाइ सवला आहिनि। हिकु सलाह ॾियणु, ॿियो तनक़ीद करणु। बिना पुछण जे, बिना कंहिं सलाह वठण जे बि तव्हांखे सलाह ॾेई सघनि था। ख़ासि तौर ते उहे वीचारा वॾी मुसीबत में आहिनि जेकी पंहिंजो घरु ठाराईंदा आहिनि, घर नओं तामीर कराईंदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं की मेन घिटी में रस्ते ते वञिजो, दग ते घरु आहे, पोइ तुंहिंजे लाइ क़यामत आहे। सॼो ॾींहुं मुसीबत आहे। हिकु कारीगर, मज़ूरनि जा नख़रा, उन्हनि जा ख़र्च, बाबा चांहि वठी अचो, वरी गर्मी आहे शरबत ठाहियो, बोतल वठी अचो, बर्फ़ वठी अचो, ख़र्च वॾा, सिरुनि महांगियूं थियूं, सीमेंट बजरी रेती महांगी थी वई, वरी एॾी महांगाई, एॾी परेशानी में ठक त मथां अची को न को बीहंदुसि। छा थो करीं, छा थो ठहराईं? कारीगर 2 कम था कनि, 10 मज़ूर कम था कनि, सिरूं लथियूं पियूं आहिनि, ओसारी पई थी हले, छा थो ठहराईं? हल से पहिरीं त इहो ॿुधाइणो आहे छा थो ठहराईं। घर थो ठहरायां, घणा कमरा? 2 कमरा। 2 छो? 3 छो थो ठहराईं? हिकु मनो ख़र्च छो थो करीं? ॾियारी ख़र्च कंदे न 3 ठहरा। हाणे जहिड़ो हलंदो, हुन वटि पैसा 2 कमरनि जा से बि मुश्किल सां उधारा सुधारा पटे सटे गॾु करे आसिरो रिटायरमेंट खां पोइ वञी घरु ठहराईंदुसि। कंहिंखे काॾों जो आसिरो न, 3 कमरा ठहरा। वरी जेकॾहिं को चवंदो 3 कमरा त 3 छो? मथे छो थो भला ठहराईं? मथे बि हिकिड़ो कमिरो ठहराए छॾ। हेॾो ॾाकिण हुजे, हेॾो हीअं हुजे, कलाक पूरो हुनखे वरी उहो परेशान वरी अलॻि कंदो। तोखां बि कंहिं पुछो, तोखां कंहिं घुरायो त 2 कमरा ठाहियूं, 3 कमरा ठाहियूं, तुंहिंजे हिकिड़ो मथे में सूरु आहे। हिकिड़े खे त मां ॾिठो बर्फ़ हथ में ई घरु खई पियो वञे, बर्फ़ हथ में ॾिठई जॻह थी ठहे, बीही रहे, बर्फ़ ते ॻरी वई। हिन जूं सलाहूं न पियूं खुटनि। हितां बुर्ची खानो हुजे, 2 लेट्रिन हुजनि, लेट्रिन बि 2 हुजनि, हिकिड़ो न हुजे, जॻह हुजे न हुजे, न इहे सलाहूं ॾाढियूं ॾींदा। ख़ासि तौर ते वरी जेकॾहिं मुंहिंजो पेट ॾिसंदा न, पोइ त साईं वाह त मूं गिग वहंदनि, वाह त मूं गिग गड़ंदी। साईं तव्हां चांवर न खाओ, चांवरनि जी मानी बि न खाओ, 3 वेला कणिक खाओ। हाणे अहिड़े माण्हू खे ईरानी मिज़ाइल में ॿधी इसराईल न मोकिलिजे। लाड़काणे में रहण वारे माण्हू खे थो चए त 3 वेला कणिक खा। हाणे ॿधी नारे खे चवे त तूं 3 वेला छा 6 वेला कणिक खा त बि खाई वेंदो। सॼी ज़िंदगी कणिक खा त बि लाड़ वारो ॿधी ठटियारो खाई। लाड़काणे वारे माण्हू खे थो चए त 3 वेला कणिक खा। अहिड़े माण्हू खे गोली न हणिजे। रुॻो माना सलाहूं, रुॻो तनक़ीद, रुॻो वांदा माण्हू आहिनि, कमकार कोन अथनि। हेॾी महांगाई, हेॾी बेरोज़गारी, पोइ बि न घर जी ॻणती, न रोज़गार जी ॻणती, बसि ईअं कचहरी जे लाइ ईअं बसि वेहंदा त हुननि जी कचहरी ख़तमु न थींदी। ॻाल्हियूं ई न त ॿिए खे को कमकार आहे, ॿियो को काॾे वेंदो, का ॻाल्हि मुहाड़, या वरी वरी ॿियो मसइलो, 3-4 माण्हू वेठा आहिनि, पाण में 2 ॼणा वेठा आहिनि, गुफ़्तगू कनि था, कहिड़ो मौज़ू आहे, कहिड़ी कचहरी, अचण से थी सलाम वालेकुम करे, ऐं का न का ईरान जो छा थियो, इसराईल जो छा थियो। हाणे सुबुह लाकू 100 माण्हुनि खां पुछो अथई छा थियो, घणा बम किरिया, घणा मिज़ाइल किरिया, पर जिते पहुचंदो जंग किथे पहुती, ईरान जो छा थियो, इसराईल त ख़बर त अथई न, अख़बार फेसबुक वठ, वरी उहो उन जे लाइ वरी अलॻि मग़ज़ हणिजे, वरी अलॻि सम्झाइजे त हीअं छो हीअं छो। उहो कचहरी जेके अवल थिए पई, जहिड़ो मौज़ू हुयो छो, मौज़ू खे ॾिसंदा न, कचहरी खे ॾिसंदा न, ॻाल्हि जंग जो छा थियो। जिते किथे जंग लॻी पई, तूं पंहिंजी जंग खे वठणु, हुन जंग खे छॾ। न कचहरी खे ॾिसंदा, न मौज़ू खे ॾिसंदा, न माहौल खे ॾिसंदा, अची बसि पंहिंजो जेको आहे धुम। ओ हा सो हिकमत साईं, हिकमत, हर माण्हू हकीम आहे। अमरीका में रहंदा हुया पाकिस्तानी, इहो छोकिरो को पैदा ई को हुते थियो, वरी वॾो थियो, नौजवान थियो, हिते घुमणु आयो, वरी शौक़ु थियुसि त पाकिस्तान ॾिसां। सो घुमी फिरी हुते जीअं पहुतो, घर पुछनि पिया माइट मिट पीउ, हे हो पाकिस्तान जा हाल अहिवाल। चए पाकिस्तान में हर माण्हू पढ़ियलु आहे, को बि अनपढ़ियलु न आहे। हुन चयो इहो वरी कीअं पाकिस्तान, असां छॾे आयासीं त हे सूरत हाल, इहो जल्दी में वरी तुंहिंजे 20 साल उमिरि मस्ती आहे, 20 सालनि में इहो पाकिस्तान जो हर माण्हू कीअं पढ़ी वियो। चए न बाबा, उते हर माण्हू पढ़ियलु आहे, हर माण्हू मुफ़्ती आहे, हर माण्हू डॉक्टर आहे, हर माण्हू सियासतदान आहे, हर माण्हू मुफ़क़िर दानशर आहे। इहो कीअं? चए तव्हां का बि मज़हबी ॻाल्हि कढो, का बि गुफ़्तगू कयो मज़हबी, उते जो उते जेको आहे सो हो फतवा जारी कंदो,
न हदीस पढ़ी, न क़ुरान पढ़ी, न तफ़सीर पढ़ी, न फ़िक़्ह, न नहव, न सर्फ़, न मंतिक, देर ई न कंदो उते त फ़तवा ॾींदो। वरी बीमारी जी ॻाल्हि कयो, फलाणी बीमारी, उते जो उते फ़तवा ॾींदो। हिन जो हे इलाजु आहे, न एक्सरे, न लेबॉर्ट्री, न अल्ट्रासाउंड, न का वञण जी ज़रूरत ई कोन्हे। सियासत ईअं ॻाल्हाईंदो त ॼण माना सॼी दुनिया जी सियासत जी हिन खे ख़बर। हुकूमतूं ठाहे बीहे, ठाहे बीहे, अलाए कीअं थियूं हुकूमतूं ठहनि, उहा बि सॼी हुनखे ख़बर। हीअं जो ॻोठ खां टाउन कमेटी खां शुरू थींदो त वञी अक़वाम मुतहदा ते तंग कंदो, पूरी दुनिया फिरी ईंदो। एॾी वरी हुनखे सियासत जी ॼाण ख़बर, ऐं वेठो सॼो ॾींहुं वांदो हूंदो। हर माण्हू माना हर शइ चए थो त मां कयां, डॉक्टर बि थियां, हकीम बि थियां, आलिम बि थियां, मुफ़्ती बि थियां। ॾचो वरी साईं हुते आहे न वरी क़ब्रिस्तान में तदफ़ीन जी महिल वरी हिननि जो मज़ो ॾिसो न, उते वरी सभु सेवता, सभु मुफ़्ती, सभु ॾाहा, हेॾो कोॾर। हाणे कोॾारी जेको तजुर्बेकार आहे, क़बरुनि में ठाहियूं अथई, मिटी विधी अथई, उहो मज़ूर माण्हू कोॾर जो माहिर अञा हणंदो, हिकिड़े पासे लपो हणंदो त वरी हुकुम थींदुसि न हेॾो न, हेॾो मिटी ला, वरी उन लाथई त वरी ॿियो चवंदो न पेरां थी खऊं, सेरां थी खऊं, पासे खऊं। बसि हिननि खे छा कजे, बसि कोॾर ई उनखे ॾिजे जेको ॻाल्हाए न मथां बि मुक़ाम में त हेॾो मिटी ला, कोॾर ई उन खे ॾिजे। हा मां तूं हेठि तूं लही आहे, तोखे मिटी विझणु अचे थी, हिन वीचारे खे ख़बर ई कान्हे त मिटी कीअं लाहे। कोॾर तूं वटि मिटी हे ला, अञा जे बसि न करे न पोइ मुर्दे सां गॾु उन खे बि दफ़न कजे। साईं कलाक जो कमु, 2 कलाक, हेॾी गर्मी कहर जी निटण उस में 2 कलाक बीहणो थो पए। हिननि जे माना सलाह ने मशो बसि न कंदासीं, तोप ज़ारी पेट फाटे हिन जे बसि करे बीहनि। को मुक़ाम ते को दुरूद पढ़ो, को सलवात पढ़ो, को कुल पढ़ो, को अलहमद पढ़ो, क़िस्मत सां अचो त उहे त कोन ईंदो मुक़ाम में। तव्हांजा वॾा बि हूंदा, हलिया वञो उन्हनि क़बरुनि ते, भॼन वॾनि जे क़बरुनि ते फातिहाऊं पढ़ी वरी सलवात दुरूद पढ़ो, मथां को जिन न पकिड़े विझेव न सही। हराम जो काॾे चुरंदा मथां बि मुफ़्ती ॾाहा थी, इहे सभु मशहूरनि खां अहिड़ा आहिनि। ॾचो रुगो पेट रुगो कंहिंजो वॾो ॾिसंदा। मूंखे शुगर आई कोन त बि चवंदा फिकी चांहि पीअंदव, भाऊ छो फिकी चांहि पीअंदुमि, ज़रूरी आहे जेको थुल्हो हुजे, पेट वॾो हुजे त हुनखे शुगर हुजे न। किरकिरा पाणी थधो, हाणे 2 गिलास थधे पाणी जा पी कूलर मां, पोइ मूंखे सलाह ॾींदा न सही तव्हां थधो पाणी ॾाढो था पीओ, एॾो न पीओ। क़िस्मत सां बोतल जेको आहे सो अचे, हाजी तार जेको आहे सो महिरबानी सां उनजी 12 महीने ईद जे ॾींहुं बोतल घुराईंदो आहे। पोइ हिन साल उहा बि नसीबु न थी, जो मां तकिड़ो जेको आहे सो हलियो वियुसि लाड़काणे, ऐं उहा बोतल हाजी साहिब जो वरी पंहिंजो टाइम रखियलु आहे न बोतल जो, उन खां मिंट हेॾे होॾे न थींदी, मां वरी जल्दी हलियो वियुसि। पोइ 12 महीने ईद जे ॾींहुं बोतल पीअंदासीं, पीअंदा पाण बि गिलास भरे पी, पोइ चवंदा साईं बोतल न पीओ, डॉक्टरनि झली आहे। तोखे डॉक्टरनि झलियो आहे न, असांखे थोरी झलियो आहे। हर शइ में किरकिर, हर शइ में गहपी, हर शइ में सलाहूं, हर शइ में मशवरा, का ख़बर ई कोन्हे। हज़रत लुकमान हकीम ॾाहो हिकमत ई उन अलाह खां ॾाहप वरिती, हिकमत वरिती, नबूअत वरिती। उनजी उमिरि बि वॾी हुन ॼमार में केतिरनि नबियुनि जा ज़मानो दौरु ॾिठो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने में बि हुयो। पोइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे लाइ अलाह लोह खे नरम कयो, हुनजे हथनि जे लाइ, हुनजे हथनि में लोह ईंदो त नरम ईंदो। पोइ हुनजो गुज़र सफ़र जेको हुयो उहो ज़रह ठाहींदो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़रह ईजाद कई, बुलेट प्रूफ जैकेट, उन ज़माने जीअं चइजे अॼुकल्ह बुलेट प्रूफ जैकेट आहे न, पोइ सीने ते लोह जो ईअं टुकड़ो हूंदो, हीअं सॼे सीने ते महफ़ूज़ पेट ताईं। छो जो जेकी नाज़ुक इंसान जी शइ आहे उहा सीनो पेट आहे। अब बांह ज़ख़्मी थी, ॼंघ ज़ख़्मी थी, खेरा माण्हू बची वेंदो, पर सीने में पेट में जे गोली लॻे या तीर तलवार अॻे ज़माने में त पोइ त माण्हू न बचंदो। त सीने जे लाइ हिफ़ाज़त जे लाइ हुन ज़रह ईजाद कई। माना जीअं साइंसदान जे लाइ चवंदा न भाई हिन मोबाइल कई, हिन हेलीकॉप्टर कयो, हिन बल्ब कयो। पोइ मुंहिंजो हिकिड़ो ॾाढो प्यारो दोस्त आहे, मां हुनजो तमामु एतिराम कंदो आहियां, पर उहो बि मुंहिंजो घणो एतिराम कंदो आहे। उनजे करे मज़हबी बहस न कंदो आहे, पर ॿियनि वरी मुंहिंजे सोट एहसान ख्वाड़ खे परेशान कंदो आहे। उहो साइंसदाननि त मोबाइल फ़ोन ठाही, जहाज़ ठाहियो, न पियनि कहिड़ी ईजाद कई। हाणे वीचारे एहसान खे कहिड़ी ख़बर जो ॿुधाए, पोइ मूंखां वरी सुवाल न पुछंदो आहे, मुंहिंजो ख़्यालु रखंदो आहे। वरी मां बि मज़हबी छेड़छाड़ न कंदो आहे। मज़हबी छेड़छाड़ माण्हू गिची में विझंदा आहिनि, असांखे को शौक़ु कोन्हे बहस करण जो। असां वटि ॿिया बि मौज़ू घणा आहिनि, रुगो मज़हब कोन्हे, पर माण्हुनि खे अलाए छो वेहण सेठी मोली ॾिसंदा तीअं सवालनि जी बरसाति थी वेंदी। सो ईजाद हज़रत आदम अलैहिस्सलाम हर कयो। हे जेको हर आहे जो चोणी वक़्तु अनाज जी ज़रूरत हुई, उहो डांद या उन्हनि में हर विझी पाञारी में, हे गोबू, हे चूनी, हाणे इहे शयूं जेके आहिनि हर में इस्तेमालु थियनि थियूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम हर हलायो,
हर खेड़ियो आबादी उन ईजाद कई कणक फसल कयूं ईजाद आहे न भई उन वक़्तु हाणे मोबाइल फ़ोन ईजाद करे आया जहाज़ कंहिं नबी वरी कलम ईजाद कयो कंहिं कागज़ ईजाद कयो हर शइ त उन वक़्त जे हिसाब सां ज़माने जेकी ज़रूरत जंहिं शइ जी हूंदी आहे ज़रूरत ईजाद जी मां आहे हई दाऊद अलैहिस्सलाम वरी ज़रह ईजाद कई पोइ नरम कयो पोइ ज़रह ठाही पोइ जंग में पाईंदा पोइ साम्हूं महफ़ूज़ हूंदी माना हर नबी का न का शइ ईजाद कई आहे पर हाणे असां अहसान वीचारे खे वरी ख़बर न हूंदी आहे न पोइ असांजो दोस्त वरी हुनखे परेशान कंदो आहे त नबियुनि छा जेको आहे सो ईजाद कयो बहरहाल उहो पंहिंजो गुज़र सफ़र हज़रत दाऊद जेको कंदो हो उन ज़रह में हर नबी पंहिंजो गुज़र सफ़र जेको कंदो हो उहो पंहिंजी माल मता हूंदो बकरियूं रिढियूं हुजूं या ज़रात कंदा माना पंहिंजे हथनि सां पोरो करे उहो उन मां गुज़र सफ़र हर नबी कंदो हो भली हुनखे हुकूमत ई मिली हज़रत दाऊद खे मिली हज़रत यूसुफ खे मिली माना 4 नबी अहिड़ा आहिनि जिन खे अलाह साईं सल्तनत हुकूमत अता कई पर पोइ बि उहो कमकार पंहिंजे हथनि सां करे ओतिरियूं बसि घणियूं ज़रूं बि कोन ठाहींदो हुई न सुबुह जो खे दुकानु खोले वेहे राति जो 12 थी वञनि न ईअं न हो कुझु ॿ टे जीअं जंहिंमां मानी खाधो पीतो वठी सघिजे बसि वरी पोइ दुकानु बंदि सो हज़रत लुकमान उहो पहिरियों दफ़ो ॾिठी आहे शइ पोइ लोहो हुयो उन खे कटे पोइ हथु नरम लोहो नरम थी वियो हुनजे हथनि में इहो त आहे इहो ज़िक्र जीअं कयोसीं पोइ कीअं कनि बाहि में कोन जे अॼुकल्ह लोहर बाहि में विझी पोइ हथोड़ी या कटींदा आहिनि ईअं कोन हथनि सां हज़रत लुकमान जो ॾिठो त हैरान थियो त कहिड़ी शइ थो ठाहे हिन चयो त पुछांसि छा आहे पोइ जीअं अॼुकल्ह थींदो आहे न छा थो ठाहीं पोइ घर पियो थो ठहे त बि छा थो ठाहीं पहिरियों हज़रत लुकमान सोचियो त पुछांसि थी छा थो ठाहीं वरी पाण खे रोके वियो चुप करे बीही रहियो ॾिसे पोइ त बाबा हेॾो कटे थो हेॾो वरी सीने ते रखे थो वरी हेॾां वधे थी खाॾी ताईं त कटे थो हेॾे ॿाहुनि ताईं कटे ॾाढी साइज़ में माना जीअं पूरी जीअं दर्जी जीअं माप वठंदा आहिनि अबा सीनो हे महफ़ूज़ थी वियो सॼी ठाहे वरी मथे थी बीठो पाए ॾिठईं पोइ हज़रत लुकमान त ॾाहो थियो सम्झी वियो त जंग जे में इस्तेमालु करण जे लाइ हिकिड़े तहफ़ुज़ जे लाइ शइ ठाही अथई त साम्हूं ॿधिजे त तीर पोइ चयईं त सुठो छो जो मां न पुछियोमांसि न त बेवकूफ़नि में शामिलु हुजां हाणे किथे किथे पुछणु ज़रूरी बि हूंदो आहे पुछणा न मुंझणा पर हरू भरू अहिड़े क़िस्म जा सुवाल त जेको बाबा हे छा थो करी छा थो ठाहियूं उन हवाले सां लुकमान जो सुठो छो मां न पुछियोमांसि मतिलबु बेवकूफ़नि में शामिलु ईअं आहिनि निशानियूं मौला अली बि ॿुधायूं आहिनि हिकु शइ जी तव्हांखे ख़बर बि आहे पोइ बि पुछो इहा बेवकूफ़ जी निशानी आहे माना ख़बर बि आहे हर शइ जी सुबुह खां वठी बहस जो आहे राति जो चोरी थी सुबुह जो ॻोठ में सभु कंहिं ख़बर पइजी न शाम जो 5 बजे बि पुछिबो राति फलाणे जी महक आई आहे छा थियो हाणे राति महक आई आहे ॻोठ नंढड़ो शाम जो 5 ताईं बि हुनखे ख़बर न आहे त छा थियो ख़बर सॼी अथसि छा करे वरी ॿीहरसीं मग़ज़ माण्हू खे हणाए न हा बा हीअं थियो चोरी थी पहिरों खणणु फलाणे हंधि विया अदा पहिरों विञाए मोटी आया कुझु कोन थियो हाणे चवे थो सुभाणे क़ुर शरीफ़ खणी ग़रीब मिसकीन माण्हू क़ुर बसि घुमाईंदुमि पोइ क़ुर जे सदके जेको आहे सो उन्हनि ॾिनी त ठीकु आहे हा इहो माना ख़बर सॼी हूंदी सॼी ख़बर हूंदी ख़बर हर शइ जी हूंदनि ऐं नंढे ॻोठ में कहिड़ी शइ जी ख़बर न आहे पोइ बि माना ॿिए खां ज़रूरु पुछिबो त भाउ फलाणी शइ जो छा थियो उनजो छा थियो माना ज़रूरु जेको आहे उनजो पुछणो आहे हर शइ जो पुछणो ज़रूरु आहे साईं ईअं पुछण खां सवाइ कमु कीअं थींदो पुछणो ज़रूरु आहे ज़रूरु पुछणो आहे ॿिए खां मग़ज़ ज़रूरु हाणे ख़बर बि आहे त छा थियो त बि पुछणो ज़रूरु आहे त छा थियो की माण्हुनि जी किरकिर बि नथी छॾे गह पी अजायो सजायो मग़ज़ मारी न ख़बर न 4 अजाया सुजी फज़ूल सवाल ख़बर बि कचहरी खे बि न ॾिसंदा त कहिड़ो माहौल आहे कहिड़ो मिज़ाज आहे कहिड़ी कचहरी थी हले त असां बि हुनजो हिसो न कचहरी हिकिड़े पासे ठक त वरी हिननि जो सवाल वरी पोइ ॿिए पासे हूंदो अलाहुम्मा सल्ली अला मुहम्मद